अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट तव्हां शेयर कंदा हलूं। दोस्तों जेको हाणे फ़ैसिलो थियण वारो आहे, जेको मंसूर खान फ़ैसिलो कंदो ऐं तव्हांखे ख़बर आहे फ़ैसिलो मंसूर खान जो हिकु टिक आहे। इन में तव्हां इहो ॾिसंदो त जेका हाणे कूंज आहे उहा त भॼण जी कोशिशि करे रही आहे, थी सघे थो भॼी बि वञे। ऐं ॿियो त मंसूर खान हाणे इन्हनि खे जेको हिकिड़े प्लेटफॉर्म ते विहायो आहे इहो कामयाबु कराइण जी हाणे हुनजी पूरी इहा ई कोशिशि हूंदी त हीउ जेको बि हिन फ़ैसिले जी भञकड़ी कंदो ऐं उन मथां वॾा ॾंड ऐं ॿियो त ऐं पोइ मुंहिंजो सामिनो उनखे करिणो पवंदो। मंसूर खान अहिड़ा त ॾुखिया शर्त रखण वारो आहे जंहिंमें हिननि जा दिमाग़ ई ख़राबु आउट थी वेंदा ऐं हीउ ठाह करण लाइ मजबूर थी वेंदा ऐं हीउ ठाह जूं तस्वीरूं बि तव्हां ॾिठियूं। ऐं ॿियो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त शाहनवाज़ ख़ान खे जॾहिं ख़बर पवंदी इन ठाह खे विञाइण जे लाइ उहो पूरी कोशिशि कंदो, को न को शैतानी कंदो जीअं हिननि जो ठाह कामयाबु न थिए। जे थी बि वञे त 2-3 ॾींहं खां पोइ हिन जो वरी पाण में जहिड़ो थिए। हू विच में वार करण जी कोशिशि करे रहियो आहे, बार अॻिते बि ईअं कंदो रहंदो, पंहिंजे माण्हुनि खां वार इन जे मथां कराईंदो रहंदो। वीडियो पुॻो दोस्तों पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।